नाज़रीन धरती टीवी न्यूज़ में मलिकार आउं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। नैब चेयरमैन की मुक़ररी लाइ मुखालिफ धुर अॼु उम्मीदवारनि सां नाला फाइनल कंदी। शहबाज शरीफ नाला ऐवान सदर माणींदो। नून लीग पीपल्स पार्टी जो रिटायर्ड ब्यूरोक्रेट जे नाले ते गौर। जयगवाई जे रिटायर्ड जज जे नाले ते मुशावरत। तब्दीली सरकार जे इक़्तिदार में अचण खां पोइ गैस बहरान तारीख़ सतह ते पहुची चुको आहे। वक्त सिर ऐलान घुराई वञे हा त अवाम खे मौजूदा हालतुनि जो मुंहुं ॾिसणो न पवे हा। सिंध मां हाणे बि एतिरी गैस निकिरी रही आहे जो पूरे मुल्क जी ज़रूरत पूरी करे सघिजे थी, पर वफ़ा गैस जो मुंसिपाणी बच नथो करे। अॼु बि वफ़ा खे वज़ीरनि खे चैलेंज आहे गैस जे नवनि ज़ख़ीरनि जी ॻोल्हा ऐं विर्स सिंध हुकूमत हवाले कई वञे। सिंध समेत पूरे मुल्क जी गैस जी ज़रूरत खे पूरो करे ॾेखारींदासीं। सिंध जे तवनाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर जे बयान ते रद्द अमल। सुप्रीम कोर्ट जो सॼे मुल्क में प्राइवेट यूनिवर्सिटियुनि जा गैर कानूनी कैंपस बंद करण जो हुक्म। हायर एजुकेशन कमीशन के गैर कानूनी कमीशन कैंपस मां पास थींदे शागिर्दनि खे मख़सूस तरीक़े सां डिग्रियूं फ़राहम करण जी हिदायत। तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं जनवरी जे आख़िर में करण जो फ़ैसिलो। ज़रीन मूजिब एनसीओसी जे इजलास में इतफ़ाक़ राय सां मोकलुनि जो फ़ैसिलो कयो पियो। इजलास में तालीम खाते जे सूबाई वज़ीरनि जे थियल इजलास में ॾिनल सिफ़ारिशुनि ते गौर वीचार। मोकलूं थियण ताईं तालीमी इदारनि में वैक्सीनेशन जो अमल जारी रखण जो फ़ैसिलो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो गवादर में जारी एहतजाज असांजे मुल्क में एक नए बाब की नुमाइंदगी करे थो। ज़मानत ॾिनल बुनियादी हक़नि जी जिदोजहद में ही एक अहम वाक़ियो आहे। हुकूमत खे चवां थो त अवाम जो आवाज़ ॿुधो वञे। शहबाज शरीफ कुटुंब खिलाफ मनी लॉन्ड्रिंग जो चालान। FIA जे तैयार कयल 100 शाहिदनि जी फ़हरिस्त साम्हूं अची वई। कबाड़ी, हार्डवेयर, ड्राई फ्रूट, सैनिटरी स्टोर मालिक शाहिदनि में शामिल। सुद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो 96 लख खानदान 10,000 किराना स्टोर राशन रियायत प्रोग्राम में रजिस्टर थी चुका आहिनि। रजिस्ट्रेशन जे अंगनि में लाॻीतो वाधि थी रही आहे। प्रोग्राम 2 करोड़ खानदान अटो दाल घी ते 30% रियायत हासिल कंदा। 7 लख किराना स्टोर 120 अरब रुपयनि जी सब्सिडी खानदाननि खे ॾियण जो ज़रियो वठंदा। पेट्रोलियम शयूं सस्तियूं थींदियूं या न, फ़ैसिलो अॼु थींदो। ओघरा पारां पेट्रोल जे अघ में 8 रुपया फ़ी लीटर लाभ करण जी तजवीज़। वज़ीर आज़म नईं क़ीमतुनि जी मंज़ूरी ॾींदो। मकानी इदारनि जे नए कानून ते अपोजिशन जा सभु एतिराज़ पूरा कया आहिनि। हाणे खेनि एतिराज़ न हुजणु घुरिजे। टाउन कमेटी चेयरमैन, UC चेयरमैन ऐं ज़िले चेयरमैन उन्हनि खे चूंडियो वञे जेकी अॻु मेंबर हुजनि। ॿाहिरां माण्हू कोई न हुजे। असां उन ते बि अमल करायो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू खैरपुर मीडिया सां ॻाल्हियूं।
PBME ने सरदार मोहम्मद बख्शमर से 5 लाख रुपए एवज से पासी जमानत मंजूर। नैब मोहम्मद बख्शमर खिलाफ जांच कर रही है। सिंध हाई कोर्ट सखर बेंच PBME जी गिरफ्तारी का अगवारी जमानत की दरख्वास्त मंजूर ने वरती। सिंध हाई कोर्ट कराची में पब्लिक पार्क्स फुटपाथन ऐं रस्तनि तां हदफियूं हटाइण बाबति डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट की रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत मास ॾिनात हदफियूं हटाइण लाइ क़दम न खंया विया। ॿुधणी 22 दिसंबर ताईं मुलतवी। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते डिप्टी कमिश्नर ओभर खे तफ़सीली रिपोर्ट समेत तलब करे वरितो। अमेरिकी ऐवान नुमाइंदगान में इस्लामोफोबिया खिलाफ बिल मंजूर। आलमी मीडिया मौजूद डेमोक्रेट्स 219 वोटन सां इस्लामोफोबिया खिलाफ बिल की हिमायत कई। रिपब्लिकन्स 212 वोटन सां बिल की मुखालिफत वोट ॾिनो। बिल के कानून बणाइण लाइ अमेरिकी सीनेट में उमाणियो वेंदो। बिल तहत एक खातो कायम कयो वेंदो जेको इस्लामोफोबिया के वाक़िअनि खे नज़रअंदाज कंदो। कोटरी साइड के इलाइक़े मुस्लिम टाउन के रहवासियों जो कदीमी कब्रिस्तान की जमीन ते मुबैना कब्जे खिलाफ रहवासियों जो DC ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवण एतबार सां लैंड माफिया के माण्हुनि कदीमी कब्रिस्तान की जमीन ते कब्जो करे छॾियो आहे। मुलविस माण्हुनि खिलाफ कार्रवाई करे कब्जो ख़त्म कराए वञे। ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप के शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। टूर्नामेंट ईंदड़ 4 मार्च का न्यूजीलैंड में खेॾी वेंदी। पाकिस्तान ऐं भारत में 6 मार्च ते मैच थींदी। आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा में बरसात ऐं जबलनि ते बर्फबारी। थधि में बाद कोयटा कलाक सूबे में सियारे जे मौसम जो थधो तरीन ॾींहुं। कलाक में काकू 9 डिग्री ऐं कोयटा में 7 डिग्री रिकॉर्ड। कराची में घटि में घटि गर्मी पर 10 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड।